साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। समूरे दोस्तन खे भाइरन भेनरन अमड़िन खे सलाम क़बूल पवे, नमस्कार क़बूल पवे। दोस्तों मौसम जो बदलाव जेको आहे सो अञा जारी आहे। अॼु त वरी हवाऊं बि खुली पयूं आहिनि। मौसम ॾाढो जेको आहे सो केॾी महिल सर्दी आहे त केॾी महिल वरी सर्दी मंझि कमी बि आहे। इन सूरत हाल में हक़ीक़तन पंहिंजे नंढड़नि बचड़नि खे पंहिंजे पाण खे इन खे पंहिंजे पाण खे सीअ खां बचाइण लाइ ख़ासि करे जेके मोटरसाइकिल ते दोस्त हलनि था, जेके कमनि कारनि सां या जेके इहो जेको चिंची फटा या चिंची जेको रक्षा था हलाइनि, इहो टुआल ऐं इन जो ख़्यालु कनि। जेको लोई आहे, शाल आहे, उन सां गॾोगॾु लोई शाल सां गॾु वरी पंहिंजे पाण जो इन ख़्याल सां ख़्यालु रखनि त मथां लोई वरी इन टायर में या कंहिंमें फासी न पवे। हाकिम अली बलोच साहब महिरबानी, रब करीम करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सुराह हुजो, वसंदनि में हुजो, मोहबतनि में हुजो, प्यार में हुजो, रब करीम करे आबाद हुजो। हाकिम साईं बेरानीअ खां आहे ऐं ॿिया बि दोस्त काफ़ी सारा हिंद ऐं सिंध में जेके वसंदड़ मोहबत कंदड़ उन्हनि खे सलाम क़बूल पए। मुंहिंजो मालिक करे ख़ुशि हुजो। ये मोहबतूं जेके आहिनि सो क़यामतनि ताईं क़ाइम दाइम हुजनि। वाह वाह, हाँ साईं बिल्कुलु सर। हेॾा अॼु निकिरी पियासीं हेॾा ऑफिस ॾांहुं ऐं ॿिया बि दोस्त खोड़ सारा दोस्त आहिनि जेके हींअर असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। मुंहिंजो रब करीम करे तव्हां ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सुराह हुजो। वाह साईं वाह। मोहम्मद हसन लांडर साहब महिरबानी साईं। मोहम्मद हसन लांडर साहब लख थोरा तव्हांजो ई ज़िक्र हलियो पियो साईं। रब्बुल आलमीन करे सदाईं आबाद हुजो, सुराह हुजो, वसंदनि में हुजो, प्यार में हुजो, सदाईं आबाद हुजो। पहुता आहियूं साईं, प्रेस क्लब ते पहुता आहियूं ऐं हाणे अख्तर हुसैन साईं वालेकुम सलाम, ख़ुशि रहो, आबाद रहो, महिरबानी साईं। कुर्ब कुर्ब झामनदास साईं महिरबानी, अशोक कांटिया साईं महिरबानी। ॾाढी रश आहे साईं। आशिक अली हाले पुट साहब महिरबानी। हाँ रश आहे साईं, रश न करे आहे जो ही गाॾा वाॾा जेके दोस्तनि जा बीहनि था न साईं, उन में कमर जेको आहे सो ॿियो थो थियो वञे। अलाह ख़ुशि रखे रब्बुल आलमीन, रब्बुल आलमीन करे आबाद हुजो। आशिक साईं महिरबानी। हालो पुट साहब असांजो महबूब ऐं ॿिया बि खोड़ सारा दोस्त आहिनि जेके हींअर असां सां गॾु आहिनि, भाइर भेनरूं अमड़ियूं असां सां गॾु आहिनि, उन्हनि खे सलाम क़बूल पए। ॿिया बि दोस्त आहिनि उन्हनि खे यादि कंदासीं। माशूक अली मरी साहब महिरबानी। अब्दुल हफ़ीज़ चांडियो साहब लख थोरा। अब्दुल हफ़ीज़ भाउ सांवल सागर आहे, महिरबानी सांवल भाउ। मौला तव्हांखे ख़ुशि रखे ऐं अलाह साईं तव्हांखे कामयाबी ॾिए। रब्बुल आलमीन करे जिन जिन शोबनि में पढ़ो था पिया उन में महिनत कजो, त ख़ुदा तव्हांखे अॻिते जेको आहे सो तरक़ी ॾींदो। बिल्कुलु महिनत कजो ऐं महिनतनि सां ई सभु कुझु आहे। महिनतनि खां सवाइ कुझु न आहे, तइलीम खां सवाइ कुझु न आहे, ॼाण खां सवाइ कुझु न आहे, सम्झ खां सवाइ कुझु न आहे, साञा खां सवाइ कुझु कोन्हे। सो ज़रूरु साञा सम्झ ऐं तइलीम हुजणु खपे। मोहसिन नवाज़ वसाण साईं महिरबानी, मौला सलामत रखे रब्बुल आलमीन करे आबाद जो। मोहसिन वसाणा, सदाम बंबरो साहब महिरबानी,
सदाम बम्बरो साहब आहे ऐं माशूक अली आहे मरी उन सां गॾु थिए आशिक अली हाले पुटु साहब महिरबानी रब करीम करे अब्दुल हफ़ीज़ सिरोही साहब आहे अब्दुल हफ़ीज़ साहब हाणे कहिड़ी एक्टिविटी आहे वांदा आहियो किथे आहियो ज़ाहिर आहे वांदा वेंदासीं कान जेको जुस्तजू सॼी उमिरि कई ऐं लिखणु ऐं परखणु ऐं अॻियां जेको आहे सो मिसकिननि जो आवाज़ु बणिजी अॻिते आला ऐवाननि ताईं पहुचाइणु इहा जुस्तजू अब्दुल रज़ाक़ सिरोही अब्दुल हफ़ीज़ अब्दुल रज़ाक़ हा नाला ॿई अची विया अलाह ख़ुशि रखे तव्हांखे समूरनि भाइरनि खे भेनरनि अमड़ियुनि खे असांजे बुज़ुर्गनि खे असांजे मोहसिननि खे अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे झामनदास साईं महिरबानी मौला सलामत रखेव झामन ऐं मोहसिन नवाज़ वसाण साहिबु लिखियो आहे माशा अल्लाह साईं महिरबानियूं आहिनि रब करीम करे ख़ुशि हुजो परवरदिगार आलम करे तव्हां आबाद हुजो सुहेल बलोच साहिबु आहे वालेकुम सलाम सुहेल साहिबु सो ॻाल्हि पई हली तइलीम जी तइलीम सां गॾोगॾु होशियारी जी होशियारीअ सां गॾोगॾु पंहिंजे पाण खे मुतहरिक रखण जी उन सां गॾोगॾु इन माहौल सां विहण जी चाहे असांजो अदड़ियूं जेके पढ़नि थियूं उन्हनि लाइ बि ज़रूरु मैसेज ॾींदुसि त महिरबानी करे पंहिंजे पाण सां गॾोगॾु पंहिंजे घर वारनि जो बि ख़्यालु रखो घर वारनि जी इज़तनि जो बि ख़्यालु हुजे ऐं पढ़ाईअ में अॻिते निकिरण लाइ का बि शइ जेका आहे सो पोइ हिते न छॾिजो पढ़ाईअ में अॻिते निकिरणो आहे किताब सां दिलचस्पी लॻायो मोबाइल जेको आहे उन ते घटि टाइम हुजे इहो महिरबानी कजो उहो इन करे थो चवांव ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा फारूकी साहिबु वालेकुम सलाम भाउ महिरबानी ग़ुलाम मुस्तफ़ा फारूकी असांजो तमामु बहितरीनु दोस्त आहे अलाह वारो माण्हू आहे हिकिड़ो त हूंदो आहे न तफ़कुर को फ़र्क़ु न फ़र्क़ु रखंदो ई कोन्हे हफ़ीज़ साहिबु महिरबानी ऐं रिज़वान अली साईं महिरबानी लिखियो आहे माशाल्लाह साईं अलाह जा अहसान आहिनि मुंहिंजे रब करीम जा करम आहिनि तव्हां ठीकु आहियो तबियतूं ठीकु आहिनि ऐं ज़ुल्फ़कार शाह हैदराबाद खां साईं सुहेल बलोच साहिबु महिरबानी साईं ऐं जियो अदल तव्हां कुझु नालो आहे हिंदाल आहे नोहड़ियो ईअं आहे न साईं हिंदाल भाउ महिरबानी मौला सलामत रखे हिंदाल भाउ ख़ुशि आहियो तबियतूं ठीकु आहिनि बछड़ा ख़ुशि आहिनि मौला सलामत रखे रब्बुल आलमीन करे ख़ुशि हुजो पाड़े वारनि जो पंहिंजो सभिनी जो ख़्यालु हींअर ॾिसो न जज़्बात इंसान में जो तमामु घणा हींअर काहे पिया आहिनि हर को इंसान असुलु फाथो पियो आहे पंहिंजे ज़रूरतनि में फाथो पियो आहे पंहिंजे मजबूरियुनि में फाथो पियो आहे पंहिंजे हिन इर्द गिर्द जेको हीअ आबहवा पई हले न साईं त कावड़नि में अलाए छा में फाथो पियो त उन खां पंहिंजे पाण खे बालातर रखिजो ऐं हौसलो मंदी हुजिजो महिरबानी मीर इरफ़ान अली शर साहिबु अलाह ख़ुशि रखेव मीर इरफ़ान अली शर साहिबु गॾु आहे असां सां ऐं डी के लालवानी साईं गॾु आहे ऐं गुड मैसेज तव्हां सही पिया चयो साईं ग़ुलाम फारूक साहिबु महिरबानी लख तोरा ऐं एम बी महिरबानी बेटा महिरबानी सभु समूरनि दोस्तनि खे झामनदास साईं महिरबानी हाकिम बलोच साहिबु महिरबानी पढ़ाईअ जे हिसाब सां पढ़ाईअ जे मैदान में पंहिंजे पाण खे सुरखुरू रखिजो अॻिते ईअं न जो हिन में सुस्ती भले नंढड़ी छोकिरी न्याणी हुजे जवान हुजे पोड़ी हुजे या पोड़ा हुजनि पर तइलीम ज़रूरी आहे अॼुकल्ह तव्हांखे जे अॻिते वधिणो आहे त इन्हनि शयुनि खे ज़रूरु करिणो ऐं ॿियनि जेके ग़फ़लत वारियूं ॻाल्हियूं आहिनि इन्हनि खां थोरो परे रखिजो पंहिंजे पाण खे छो त मोबाइल जेको आहे या लैपटॉप आहे या कंप्यूटर या जेको कुझु आहे साईं त उन में घणियूं शयूं तव्हांजे साम्हूं ईंदियूं ॾिसो न घणियूं शयूं ईंदियूं हर टाइम माउ पीउ तव्हां सां गॾु न हूंदा आहिनि पर उन महिल तव्हांखे मुसबत सोच रखणु या आहे तव्हांखे नदीम हुसैन वसाण साहिबु वालेकुम सलाम सुठी सोच सां गॾु सुठे विज़न सां गॾु तव्हां इहो ज़रूरु रखिजो मीर इस्माइल शर साहिबु महिरबानी ऐं उहे इन्हनि सां सभिनी शयुनि सां गॾोगॾु इहो तइलीम खे हर जॻह ते ख़ासि करे लाइब्रेरियूं अॼुकल्ह जेके वीरान आहिनि घटि आहिनि उते उहे ॿार त उन लाइब्रेरियुनि ॾांहुं बि जेके पढ़ाईअ जे हिसाब सां जेके सम्झ जे हिसाब सां किताब सां दिलचस्पी लॻाईंदव हर शइ मिलियो थी वञे हली तव्हां हिन में मोबाइल में बि अगरि जे न उनखे तव्हां सर्च कंदो त उहा शइ तव्हांखे सवली मिली वेंदी पर उन ज़ाविये में उनखे पढ़ो किताब खे थोरो दिलचस्पीअ सां पढ़ंदव त मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो तव्हांखे किताब पढ़ण खां सवाइ सुकून ई कोन ईंदो असां आहियूं न साईं जे अगरि सुबुह वारी अख़बार हेतिरो टाइम थियो आहे मंसूर मेमण साहिबु साईं अमीर बख़्श बुर्दी साहिबु मंसूर मेमण साहिबु तव्हां सलाम क़बूल पए वालेकुम सलाम साईं तव्हां मुंहिंजे महबूबनि खे बि सलाम अलाह साईं तव्हांजे बचड़नि जो तव्हांजो पाड़े वारनि जो असां जहिड़े दोस्तनि जो समूरी सिंध जो ख़ैरु करे मंसूर साहिबु ऐं अमीर बख़्श बुर्दी साहिबु घणो इन करे इन पासे हींअर अचां पियो साईं जो तइलीम ज़रूरी आहे इन बारे में बि ज़रूरु कुझु चइजो
तव्हां ज़रूरु, छो त तव्हां जूं ॻाल्हियूं जेके आहिनि सो बिल्कुलु साढ़ण जहिड़ियूं आहिनि। झामनदास साईं महिरबानी, अता मोहम्मद वसाण साहब महिरबानी, जाम साहब खां अता मोहम्मद वसाण, वालेकुम सलाम माइट जानी, बिस्मिल्लाह अता मोहम्मद साईं महिरबानियूं आहिनि, मोहबतूं आहिनि तव्हांजूं, रब करीम करे ख़ुशि हुजो। समूरनि दोस्तनि खे साईं भलीकार, समूरनि भेणनि खे भलीकार, समूरनि माउरनि खे भलीकार, सिंध जी अमड़ियुनि खे भलीकार। हा साईं, सिंध जी अमड़ियुनि खे भलीकार। पंहिंजे बचड़नि खे पढ़ायो, पंहिंजे बचड़नि खे पढ़ायो, अॻिते हिन माहौल में हलणु, ऐं उन्हनि खे टाइम ॾियो, उन्हनि खे टाइम ॾियो, उन्हनि सां कचहरी कयो। हा, ऐं ॿियूं जेके देरि ताईं जेके वेहनि था न, उन्हनि उहो बि न हुजणु खपे। हा, उहो बि न हुजणु खपे। जेके स्टूडेंट ॿार आहिनि न, जल्दी सुम्हंदो। ॿियनि मुल्कनि में जेके तरक़ी याफ़्ता जेके मुल्क आहिनि उन्हनि में ईअं आहे साईं, त उहे तव्हां रब जी भलाईअ सां उहे पंहिंजे पाण खे जेको आहे सो सुम्हनि बि जल्दी था, वरी उथनि बि जल्दी था। हा, ईअं आहे। शहर बि किथे किथे ॾिसंदो आहियां हिन ते टीवी ते, इन्हनि ते, दोस्तनि सां जेके कचहरियूं थींदियूं जेके ॿाहिरि आहिनि, उहे चवंदा आहिनि साझर सुम्हंदा आहिनि, ऐं उन्हनि जो शहर बि जेके आहिनि सो बंदि थी वेंदा आहिनि। अनिल कुमार साईं वालेकुम सलाम, अनिल साईं महिरबानियूं, तव्हांजूं मोहबतूं साईं, तव्हांजूं मोहबतूं। सो साझर सुम्हंदा आहिनि, साझर वरी उथंदा बि आहिनि। सो महिरबानी कंदे कजो त इहो जेको पढ़ाईअ वारे हिसाब सां तव्हां उन ते ध्यानु ॾिजो, ऐं ॾींहं जो थोरो ॾींहं जी रोशनीअ में ज़रूरु निकिरो। अॼुकल्ह जेके शहरी इलाइक़ा जेके असांजा आहिनि उन्हनि में घर सोड़ा आहिनि, बल्कि नंढा वॾा इहे जेके आउं ॾिसंदो आहियां त इहो थोरो सिस्टम ॿियो लॻो पियो आहे, त उहो काढ़े खे बि पंहिंजे पाण लाइ ज़रूरु आणिजो। अनिल कुमार साईं, साईं मोरियो भाई महिरबानी साईं, महिरबानी। ऐं हफ़ीज़ असगर कुंडाणी महिरबानी, कुंडाणी साहब महिरबानी, असगर भाउ महिरबानी, अल्लाह ख़ुशि रखे। ऐं अनिल कुमार साईं महिरबानी, ऐं रब करीम करे ख़ुशि हुजो, रब्बुल आलमीन तव्हांखे आबाद रखे। मंसूर मेमन साहब, अमीर बख्श बुर्दी ऐं मंसूर मेमन खे साईं सलाम क़बूल पए। सो पढ़ाईअ लाइ तव्हां ईअं अॻिते निकिरो, ऐं राम साईं महिरबानी, लख थोरा, अल्लाह साईं तव्हांखे आबाद रखे। ऐं रब करीम ज़ुल्फ़कार शाह बादशाह साईं हैदराबाद खां महिरबानी, हाकिम बलोच साहब महिरबानी, झामनदास साईं महिरबानी, हाकिम बलोच साहब बिल्कुलु सही। त सो तइलीम आहे, तइलीम ज़रूरी अथव, ऐं तइलीम खां सवाइ कुझु ई न आहे। तइलीम ज़रूरी आहे साईं, तइलीम तरफ़, ऐं ख़ासि करे जेके स्टूडेंट आहिनि साईं, उहे महिरबानी पंहिंजे वालिदेन जी बि इज़त कनि, उन्हनि सां गॾु तइलीम पिराइनि। किताब सां दिलचस्पी रखो त रब्बुल आलमीन तव्हां लाइ आसानियूं पैदा कंदो। सैयद सजाद अली शाह राशिदी आहे, मौला सलामत रखे। तव्हां सैयद मां ग़ुलाम, तव्हांजी मोहबतुनि जो ग़ुलाम, रब्बुल आलमीन करे सदाईं आबाद हुजो, सुराह हुजो, वसंदनि में हुजो, प्यार में हुजो, बरकतनि में हुजो। अनिल कुमार आहे, अनिल कुमार साईं, रामू रोमियो साहब बि गॾु आहे। अनिल भाई, रोमियो खे मुंहिंजे नाले नमस्कार कजो। भॻवानु तव्हांखे हमेशह, रोमियो ॾाढी महिनत थो करे। हा, उहो जेको कोन्हे कंप्यूटर में जेको आहे कंदा आहिनि कारोबार, पोइ उन में वधंदो, मौला हिनखे बरकत विझी ॾींदो। सो महिरबानी अनिल भाउ, ऐं रोमियो खे सलाम चइजो, रोमियो खे चइजो त भाऊ बिल्कुलु सलाम पियो चए। अल्लाह ख़ुशि रखे। अनिल कुमार साहब महिरबानी, ऐं रोमियो जी बि महिरबानी। सो पढ़ाईअ तरफ़ ज़रूरी आहे साईं, पंहिंजे बचड़नि खे पढ़ाईअ तरफ़। आशिक़ अली हालेपोटो साहब जो साईं ज़बरदस्त, जीअं अॼु तइलीम लकी, हा साईं लकी, तव्हां मूंसां राब्तो कयो ऐं महिरबानी करे अचो, प्रेस ते कचहरी कंदासीं। सो कुझु लिखियो आहे दोस्तनि, सैयद अनिल हफ़ीज़ असगर, सो अनिल कुमार साईं वालेकुम सलाम पियो चए। अनिल कुमार सां गॾु साईं असांजो दोस्त वेठो आहे, पंहिंजो उनखे बि सां ज़िक्र ऐं फ़िक्र जारी रहे। हे साईं, इहा बि हिकु ख़िदमत आहे। सही था चओ तव्हां साईं, महिरबानी। आशिक़ भाउ, आशिक़ हाले पोइ चओ थो हीअ ज़बरदस्त आहे। हीअ जेका आगाही, हीअ जेका ज़ाकिर शर साहब बि आहे, ज़ाकिर शर खिपरो खां असांजो बहितरीनु कलमकार, इनशाअल्लाह। न सही हिते आहियूं, हिते प्रेस ते आहियूं, शाम जो केॾा निकिरणु थींदो, बाक़ी हींअर प्रेस ते अचो था त मोस्ट वेलकम। असांजो भाउ रियाज़ अली थईम आहे काज़ी शाख खां, उन खे बि असीं वेलकम चऊं था, ऐं उन सां गॾोगॾु असीं भलीकार कंदासीं आशिक़ भाउ खे, ज़ुबैर खे, अल्लाह साईं ख़ुशि रखे, काशिफ़ खे। हीअ असांजो औलादनि, असांजा भाइर आहिनि, ऐं आशिक़ असांजो भाउ आहे, रब्बुल आलमीन करे आबाद हुजो। ऐं अकील असलम बि आहे। अकील भाई महिरबानी, मौला सलामत रखे, अल्लाह साईं हर मुश्किलात आसान करे, ऐं तव्हां सदाईं आबाद सुराह ऐं वसंदनि में हुजो। सो ॻाल्हि हली पई तइलीम जी, जीअं आशिक़ हालेपोटो साहिब चयो त तइलीम ज़रूरी आहे, या आगाही सुठी आहे। हर को पंहिंजे वस जो, पंहिंजे वस आहे, पंहिंजो वज़न खणंदो त मुंहिंजो मालिक महबूब हुनखे कामयाबु कंदो परवरदिगार। सो जी साईं, हा लकी अचिजो, कमु मुंहिंजो थोरो ज़रूरी। ऐं अरशद साहब महिरबानी, ज़ुल्फ़कार शाह तव्हां
नेट तमामु स्लो पियो हले। हा साईं बिल्कुलु नेट साईं स्लो आहे, पर मूं वटि ज़बरदस्त कमु पियो करे। मूं वटि वरी जेॾीमहिल मैसेज आहे थोरो तकड़ में कोन पिया पहुचनि, ऐं शायदि सम्झां थो त इहा हिन मंझि आहे का प्रॉब्लम आहे, या तव्हां वटि कीअं। बहरहाल मूं वटि सही पियो हले साईं, ज़बरदस्त कमु कनेक्ट करे छो त हाणे आउं प्रेस क्लब ते पहुची चुको आहियां, कंडियारी प्रेस क्लब साईं। हा साईं अरशद साईं महिरबानी, समूरनि भाइरनि खे, असांजा जेके स्टाफ वारा वेठा आहिनि हिते, उन्हनि खे सलाम चइजो। ॻाल्हि हली पई अॼु तइलीम जी। सो ABL, हा इलाइट बैंक जा असांजा तमामु बणी इहे जेके इहे इदारनि जी इज़त आहिनि। अरशद या अरशद सां जेके ॿाहिरि वेठा आहिनि, इहे इदारनि खे सुरखुरू था कनि, पंहिंजो रत सत था ॾियनि, ऐं इदारनि जी आला अख़्तियारनि खे बि खपे त इन्हनि दोस्तनि खे, इन्हनि वर्करनि खे, इन्हनि महिनत कश इंसाननि खे उहे वरी ओतिरो गिराफ़ ॾियनि त जीअं हू पंहिंजे घर जी कफ़ालत बि सवले नमूने करे सघनि, ऐं पंहिंजे इदारे सां सनसियर, ऐं जीअं हींअर सनसियर आहिनि इलाइट बैंक सां जेके दोस्त जेके उनजा अफ़सरान आहिनि उहे सनसियर आहिनि, तीअं ई वरी उहे सनसियर आहिनि बि सही ऐं हुजनि, ऐं इहो उन फ़र्ज़ में शुमारु आहे। मैनेजर इलाइट बैंक मेन ब्रांच मीरपुर ख़ासि जो दोस्त आहे साईं, मैनेजर साहिबु आहे, उनखे सलाम साईं, उन नालो मेंशन ज़रूरु कजो अरशद भाउ, ऐं तव्हां सां गॾु कुलीग जेके गॾु आहिनि उन्हनि खे बि मेंशन मूंखे ॿुधाइजो नालो साईं वारनि जो। मदनलाल ॻाल्हि हले भई तइलीम जी जुस्तजू जी, महिनत जी, ऐं इन तरफ़ निकिरण जी। हिकिड़ो असां ॻाल्हि पई कई अरशद साईं त महिनत जी, हाणे मिसाल अरशद साहिबु जॾहिं रोड न हूंदो हो टंडे आदम वारो, त हिकिड़ो सबक़ु आहे साला त भगल टुटल लारिन में बसनि मंझि ट्रांसपोर्ट जेका चऊं पाण साईं, उन मंझि उस ताईं टंडे आदम ताईं पहुचंदो हो, टंडे आदम खां पहुचंदो, टंडे आदम खां पोइ उते ड्यूटी ॾेई वरी शाम जो उन भगल रोड तां उहे भगल बसनि मंझि उहे उते पहुचनि। ॾिसो जुस्तजू ॾिसो हुनजी। ऐं SRTC डिपार्टमेंट जॾहिं हलंदो हुयो, खातो हलंदो हो, त उन में बि साईं अलाह तव्हांखे नेकी ॾे त उन में बि जेका आहे सो ड्यूटी ॾिनी, ऐं उहो बि जेको आहे तमामु सचाईअ सां। रफ़ीक ज़मान शर महिरबानी साईं, माशाअल्लाह लिखियो आहे तव्हां रफ़ीक, मौला सलामत रखे, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हांजे ॻोठ वारनि खे तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हांजे भाइरनि खे। मदन साईं तव्हांजी मोहबतूं आहिनि, अलाए किथे आहियो, जे हिते आहियो त पोइ चांहि पी वञो, जे हिते वेझा हुजो त जे बहितरु आहे। हींअर मूंखे ख़ुशी थी जॾहिं मूं नरेश कुमार महराज ख़ान बहादुर ग़ुलाम मोहम्मद वसाण जे ॻोठ जो आहे, तव्हां सां शेयर कंदुसि, उन जी दाख़िला न पई थी सघे। मूं निसार अहमद वसाण साहिब जिन खे चयो, जेके पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां ई तालुक़ अथनि ऐं मुंहिंजी ॿुधनि, उन्हनि खे चयो त भाई जेका मेरिट जी लताड़ न थिए ऐं सोलिड जेको आहे सो हुनजी सिलेक्शन थिए ऐं हुन में अचे, ऐं हू जेको आहे सो एज़ ए टेक्नीशियन। उन महिल अरशद बि वेठो, आऊं वेठो हुउसि, मुर्तज़ा मंगरियो बि वेठो। सो अरशद भाउ चइजे ॾिसो नथो थिए त पोइ मूंखे ॿुधाइजो, अंजुम आफ्ताब जो चइजे नथो थिए त पोइ मूंखे ॿुधाइजो। पर निसार साहिब जेॾी महिल फ़ोन कयुमि, अरशद साहिब इहो ज़िक्र ज़रूरी आहे, जेॾी महिल फ़ोन कयुमि त निसार साहिब चयो न बिल्कुलु, वरी उन उते ई फ़ोन घुमायो, उनखे चयो त न भाई हिन छोकिरे जो जेको आहे त ॾाढा सलाहियत वारो आहे, हिनखे कजो तव्हां हुनखे उन जल्दी उनखे। विक्रम भाउ महिरबानी, बहितरीनु प्रोग्राम से। सो पोइ उनखे दाख़िला नरेश कुमार महराज खे दाख़िला मिली, पंहिंजो डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर वारी ऑफिस जेका आहे इस्पताल आहे सांगण में, अॼु उन ॾाढी सुठी पंहिंजी रिपोर्टेशन पैदा कई उते। उन जेके पंहिंजा एक्सीडेंटल जेके केसिस ईंदा त उन में न पंहिंजी उमिरि खां मथे सुठा सुठा कम कई, उनखे जीअं ज़ख़्मनि खे टांका ॾियणु या उन्हनि जी मदद करणु, या न ड्यूटी हूंदी उन खां बि एक्स्ट्रा ॿ कलाक ॾियणु, त उनखे सर्टिफिकेट बि मिलियो, अलाह साईं कामयाबु करे। हींअर थोरो माहौल ॿूसाट जो आहे, ख़ुदा करे अहिड़ा जेके महिनती छोकिरा आहिनि, महिनती स्टूडेंट आहिनि, उहे निकिरनि अॻिते। अरशद साईं मैनेजर साहिब खे इलाइट बैंक जे खे सलाम चइजो, चांहि जो बि चइजो त चांहि पीअंदासीं, केॾी महिल ईंदासीं कचहरी करणु। महबूब अली कपरी साहिबु आहे, महबूब अली कपरी साहिबु महिरबानी, मोहबतूं सर, मौला सलामत रखे, अलाह ऐं रसूल करे सदाईं ख़ुशि हुजो, पंहिंजे बचड़नि, पंहिंजे भाइरनि, पंहिंजी भेनरुनि, पंहिंजे अमड़नि सां गॾु, पंहिंजे नंढड़नि भाइरनि सां गॾु ख़ुशि हुजो, पाड़े वारनि सां गॾु ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सुरा हुजो, भॻवानु नीली छत्री वारो कर सदाईं आबाद हुजो साईं। इहे मोहबतूं आहिनि तव्हांजी। विक्रम साईं महिरबानी, मुमताज़ जरवार मुंहिंजो महबूब, हा यार मुमताज़ साईं महिरबानी, अलाह साईं ख़ुशि रखे। भाउ खे मोकिलियो हुओसि असां मुमताज़ जरवार, ओॾा जेको प्रोग्राम हो असांजो इरशाद जरवार जो, त मुंहिंजो हाज़िरी ज़रूरु लॻे थो लॻराई आई, वॾे भाउ उते हाज़िरी भरी, ऐं वरी हिते हुअसि, हिते बि कुझु वरी फोतगियूं बि थी वियूं, किथे वरी हाज़िरी ॾिबी आहे, को किथे पहुची सघंदो आहे, बाबा हा न सही पहुचबो ज़रूरु। मीर मलकानी साहिबु महिरबानी, मीर साहिबु आहे मलकानी साहिबु सही, नवाब इंसान आहिनि सही। अब्बास थईम साहिबु महिरबानी, अब्बास खे मोस्ट वेलकम।
ऐं शेर अली साईं महिरबानी मौला सलामत रखे। शेर अली साईं वालेकुम सलाम। शेर अली साईं तव्हांजो मोहबतूं आहिनि, तव्हांजो प्यार आहे, रब्बुल आलमीन तव्हांखे सदाईं आबाद सुरहो ऐं वसंदनि में रखे, मोहबतनि में रखे शेर अली साईं। ऐं ॿिया बि खोड़ सारा दोस्त आहिनि, मुमताज़ जरवार साहिबु लख थोरा तव्हांजी मोहबतनि जा। रफ़ीकुल ज़मा शर साहिबु महिरबानी आहे तव्हांजी। मदन लाल साईं, मदन लाल अचो साईं, हा जे वांदा हुजो त पोइ अचो, रश मूं वटि एतिरी कान्हे साईं, हा रश कोन्हे। इमरान लांडर साहिबु आहे, इमरान लांडर साहिब जो हींअर ज़िक्र थियो पिए कंहिं दोस्त सां, मुंहिंजो अलाह ऐं रसूल करे सदाईं इज़तनि में हुजे, मुंहिंजो रब करीम वधाए साईं, मुंहिंजो रब रसूल वधाए। ऐं इहे जेके दोस्त आहिनि, बेलोस दोस्त जेके आहिनि, दिलनि में मोहबतूं रखंदड़ आहिनि, पंहिंजे कुंबे लाइ, पंहिंजे घर लाइ, पंहिंजे बिरादर लाइ, पंहिंजे भाइरनि लाइ, पंहिंजे इलाइक़े लाइ, इहे मशले राह आहिनि साईं। सिखूं सिखूं उन्हनि खां त परदेस में वसी करे महिनतूं करे रब्बुल आलमीन ॾींदो, अॼु न त सुभाणे उहो मुक़ाम ज़रूरु ॾींदो, पंहिंजा बिज़नेस, पंहिंजा कारोबार, पंहिंजा सभु कुझु करे सघंदो, ऐं नंढड़नि पंहिंजनि खे उते ई तइलीम ॾियारे सघंदो। अलाह साईं तव्हां असांजे लाइ सभिनी लाइ आसानी करे। इमरान मरी साहिबु आहे, जर्नलिस्ट आहे, इमरान लांडर साहिबु बि आहे, त इमरान मरी साहिबु आहे, शेर अली साहिबु लिखियो आहे, माशाअल्लाह साईं मौला सलामत रखेव, रब्बुल आलमीन तव्हांखे आबाद रखे। इहे मोहबतूं आहिनि। नफ़ीज़ अलहयार, नफ़ीज़ बाबा जानी महिरबानी, अलहयार सां तमामु वेझी दोस्ती, ऐं असांजो तमामु सुठो वक़्तु गुज़रियो ऐं मोहबतनि सां गुज़रियो। रब करीम करे ख़ुशि हुजो, मुंहिंजो रब रसूल करे आबाद हुजो। नफ़ीस भाउ महिरबानी। ऐं हाय हाय अलाए यार शर केरु सॾाए साईं, मोहबतुनि जो बादशाह, मोहबतुनि जो बादशाह खीमचंद साईं आहे, खीमचंद कुमार, हा साईं खीमचंद कुमार साईं लिखियो आहे जियो, तव्हां जियो, तव्हांजे घर वारा जीअनि, हाजावर पर्सन राज़ी ख़ुशी खी केरु साईं, ख़ुशि वेठा हो, महिरबानी आहे साईं खीमचंद साहिब जी। चोएथराम साईं नमस्कार, चोएथराम भाउ असांजो तमामु प्यारो दोस्त आहे। ॿिया बि खोड़ सारा दोस्त आहिनि। हेॾा हुसैन बाबा चए थो हाणे अचो, हा हीउ ॾिसो न साईं, हा बाबा अची वियो, हाणे केॾा न ट्यूशन ते आयो कीअं? तूं ट्यूशन ते मुंहिंजे पोयां पोयां आहे? हा मूं वरी इहो चयो पियो त तूं ट्यूशन ते अच, पोइ केॾा, हा न तूं वरी ट्यूशन ते आयो ई हाणे साईं, हा शीशे मां मूं तोखे ॾिठो, तूं आएं पिए ऐं ॿिया बि आया पिए, पोइ तूं वरी ट्यूशन ते आएं पिए। हा हा तो यकी गाॾी ते घुमी ॾिठो, मूं वरी सभिनी सां कचहरी पे कई ऐं पोइ वरी ॿुधायमि पिए त मुंहिंजो हुसैन बाबा जेको आहे सो तयारी करे पियो ट्यूशन जी, ठीकु आहे। हाणे तव्हां हलो, साईं बि अची वियो आहे ऐं अंबर बि अची वई आहे, हीअ ॾिसी परियां जेके सभु अची विया आहिनि, हाणे तव्हांजी क्लास शुरू थींदी, हा न बाबा। समूरनि दोस्तनि खे भलीकार। डॉक्टर नरसिंह कंवल तव्हांजी महिरबानी, मौला सलामत रखेव, परवरदिगार आलम आबाद रखे। मोहम्मद नवाज़ शर साहिबु वालेकुम सलाम, ऐं नफ़ीस शर साहिबु अलयार जो फर्ज़ंद, अलाह साईं तव्हां समूरनि दोस्तनि खे ख़ुशि रखे। साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करे।